अस्सलाम वालेकुम क्लास। अच्छा, कल पाण पढ़ियासीं मुरकिब तनासुब यानी कि कंपाउंड प्रोपोर्शन। ठीक आहे, उन मुंहिंजो तव्हांखे 2-3 हिसाब मां हल करे ॾेखारिया, बाक़ी तव्हांखे चयो पाण सॉल्व कयो। हाणे इहो थोरो कॉम्प्लेक्स आइडिया हुयो, अचो त थोरो हुनखे रिव्यू कयूं था, पोइ पाण अॻिते हलूं था। हाणे मिसाल हिन मां क्वेश्चन नंबर जेको 5 आहे, इन जी मां स्टेटमेंट ठाहिणु तव्हांखे सेखारियां थो, पोइ हुनखे सॉल्व करणु सिखंदासीं। चए थो जेकॾहिं 60 माण्हू 40 किलोग्राम खंडु 12 ॾींहंनि में इस्तेमालु कनि था, त 90 माण्हू 200 किलोग्राम खंडु केतिरनि ॾींहंनि में इस्तेमालु कंदा। तव्हांखे मां चयो त कंपाउंड प्रोपोर्शन उहा हूंदी आहे जंहिंमें निस्बतूं या जिन शयुनि जी भेट थियल आहे उहे ॿिनि खां वधीक हुजनि। 3 बि थी सघनि था, 4 बि थी सघनि था, 5 बि थी सघनि था। ठीकु आहे, हाणे हिन में तव्हां ॾिसी सघो था पिया त 3 शयुनि जी भेट थियल आहे, कंहिंजी माण्हू किलोग्राम यानी खंडु ऐं ॾींहं। ठीकु आहे, सो हाणे मां जेके शयूं भेट थियल हूंदियूं आहिनि उन्हनि जा असां नाला लिखी वेंदा आहियूं। कहिड़ियूं शयूं भेट थियल आहिनि माण्हुनि जा नाला लिखी वेंदुमि। मिसाल था वठूं, माण्हू, ठीकु आहे, खंडु ऐं ॾींहं। ठीकु आहे, हाणे मां स्टेटमेंट पढ़ंदो वेंदुमि। चए थो 60 माण्हू, त मां हिते 60 लिखंदुमि। घणी इस्तेमालु कनि था? 60 माण्हू घणी खंडु इस्तेमालु कनि था? 40 किलोग्राम, 40 kg। ऐं उहो घणनि ॾींहंनि ताईं हले थी पई? 40 kg। ठीकु आहे, उहा 40 kg हले थी पई 12 ॾींहंनि ताईं। हाणे वरी ॿी कंडीशन में, या ईअं सम्झो खणी ॿिए महीने में ॿुधाए थो 90 माण्हू। हाणे माण्हू वधी विया, घणा थी विया? 90। ऐं खंडु केतिरी आहे? नेक्स्ट चए थो 90 माण्हू 200 किलोग्राम खंडु, हे 200 थी वियो। ऐं ॾींहं केतिरा थी वेंदा? X, असांखे ख़बर न आहे। ठीकु आहे, हाणे एसि ताईं सभु लिखी वेंदा, इहो बिल्कुलु आसानु। हाणे जेको स्टेप आहे न, त डायरेक्ट प्रोपोर्शन आहे या इनवर्स प्रोपोर्शन आहे, इहो सभिनि मां इम्पॉर्टेंट आहे। इहो तव्हां सम्झी वियो त ॼण तव्हांजो हे मसइलो हल थी वियो। हाणे उनखे कीअं कबो आहे, मिसाल मां हे थोरी देरि जे लाइ लिखायां थो। अच्छा, जॾहिं बि तव्हां हीअं कंपेरिज़न कयो न, उनखे रियल लाइफ में सोचींदा कयो, पंहिंजो पाण खे उते रखी करे सोचींदा कयो, कंपेयर कंदा कयो। मिसाल था वठूं, तव्हांजे घर में 40 किलो खंडु आई। तव्हां जेकॾहिं पाण जेको आहे सो घरु हलाईंदा हो त तव्हां पाण वठी आयो। जेकॾहिं तव्हांजो वालिद साहिबु घरु हलाए थो, त ईअं सम्झो तव्हांजे वालिद साहिबु 40 किलो खंडु वठी आई। तव्हांजे घर जा भाती आहिनि 12 ॼणा, उहा जेको आहे सो हली वई, उहा माना इस्तेमालु थी वई। अच्छा, हाणे जॾहिं बि हिन ॿिनि शयुनि खे कंपेयर कंदो न, कंपेयर कबो आहे जंहिंमें X हूंदी आहे उनजी, त हे शइ तव्हां फिक्स करे छॾंदो। हाणे जीअं खंडु जी तव्हां कंपेरिज़न कयो था, त ईअं सम्झो माण्हू तव्हां फिक्स करे छॾिया। बसि ईअं सम्झो तव्हांजे घर जा भाती आहिनि जेतिरा बि आहिनि, उन्हनि खे तव्हां परमानेंट फिक्स करे छॾंदो। कंडीशन 1 में बि, कंडीशन 2 में बि। ईअं सम्झो हे चेंज नथा थियनि। तव्हां चवंदो भाउ तव्हांजे घर जे भाती जेके हुया, उन्हनि 40 किलो खंडु आई, 12 ॾींहं हली वई। ठीकु आहे, हाणे वरी तव्हांजे वालिद साहिबु वठी आयो 200 किलो खंडु। ठीकु आहे, 200 किलो खंडु वठी आयो, त उहा केतिरा ॾींहं हलंदी? हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, 40 किलो खंडु हुई, किलो जूं 40 थैलियूं इमेजिन कयो, 12 ॾींहं हली वई। हाणे 200 थैलियूं आहिनि, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे वधीक ॾींहं हलंदी आहे। माना खंडु 40 मां 200 थी वई, वधी वई, त ॾींहं बि छा थी वेंदा? वधी वेंदा। हाणे हितां असांखे ख़बर पइजी वई त इन्हनि ॿिन्हिनि जो पाण में तालुक़ु कहिड़ो आहे? सिधो तालुक़ु आहे, सिधी निस्बत आहे। सिधी निस्बत आहे त असां तीर जो निशान काॾे ॾींदासीं? मथे ॾींदासीं। हाणे वरी असांखे माण्हू खे ॾींहंनि सां कंपेयर करिणो आहे। हिन शइ जी कंपेरिज़न थी वियो न, तव्हांखे चयमि जंहिंमें X हूंदी आहे उन सां कंपेरिज़न। हाणे मां थोरी देरि जे लाइ हिनखे लिकाए छॾियां थो। हाणे मां चवंदुमि त 60 माण्हू आहिनि, उहे 12 ॾींहं का बि शइ खाइनि था। ठीकु आहे, हाणे खंडु असां फिक्स करे छॾींदासीं। मिसाल खंडु जो हिकिड़ो कटो अची वियो, जंहिं महिल हे कंपेयर कयूं पिया त हिनखे असां फिक्स करे छॾियोसीं। माण्हू मिसाल पहिरीं कंडीशन में बि तव्हांजे घर में मिसाल था वठूं 8 माण्हू आहिनि, त ॿी कंडीशन में बि 8 माण्हू। ठीकु आहे, हाणे वरी जॾहिं असां हिननि ॿिन्हिनि जी भेट कंदासीं त खंडु खे फिक्स करे छॾींदासीं। मिसाल खंडु हिकु कटो वठूं था, तव्हांजे वालिद साहिबु हिकु कटो खंडु वठी आयो, 60 माण्हू हुया तव्हांजे घर में, 12 ॾींहंनि में उहा ख़तमु थी वई। हाणे वरी ॿिए महीने में छा थियो, या ॿी कंडीशन में छा थियो, त तव्हां माण्हू 90 हुया, खंडु जो कटो उहो साॻियो ई आहे, माण्हू 90 आहिनि, त हाणे छा थींदो? वधीक ॾींहं हलंदी, साॻा ॾींहं हलंदी, घटि ॾींहं हलंदी? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, 60 माण्हू हुया त उहो कटो जेको आहे, उहो खंडु जो जेको बोर्टो हुयो, उहो 12 ॾींहं हली वियो। हाणे 30 माण्हू अञा वाधारा अची विया, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे 12 ॾींहं त न हलंदो न, घटि हलंदो। 8 ॾींहं, 10 ॾींहं, 12 जेतिरे बि हले, 12 ॾींहंनि खां घटि हलंदो। इन जो मतिलबु छा आहे? माण्हू वधंदा त ॾींहं छा थी वेंदा? घटि हलंदा। ठीकु आहे, माण्हू वधी वेंदा त ॾींहं छा थी वेंदा? खुटी वेंदा। इन जो मतिलबु आहे इनवर्स प्रोपोर्शन आहे। इनवर्स प्रोपोर्शन आहे त तीर जो निशान हेठि अची वेंदो। हाणे अचो त स्टेटमेंट ठाहियूं था। हे पहिरियों तव्हांखे थोरी हिन में ॾुखियाई थींदी, पोइ जीअं तव्हां प्रैक्टिस कंदा वेंदो, पहिरें में तव्हांखे थोरो टाइम लॻंदो, ॿिए में अञा घटि लॻंदो, 3 में अञा घटि टाइम लॻंदो। सो प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट। हाणे तव्हांखे ख़बर आहे X/12 हे हीअं रखंदो। ठीकु आहे, हे हमेशह हीअं हूंदो आहे, X मथां हूंदी आहे हमेशह। ठीकु आहे, हाणे अचो असां अॻु में, जीअं तव्हांखे तीर जे निशान जो मक़सदु इहो हूंदो आहे त अॻु में तव्हां 200 रखंदो, ॿिए नंबर ते तव्हां छा रखंदो? 40। माना मथां 200 रखंदो ऐं हेठां छा रखंदो? 40 मल्टीप्लाइड बाय। हाणे हिन में वरी ॾिसो, हिन में तीर जो निशान उबतो आहे, त अॻु में तव्हां हे रखंदो, यानी अॻु में तव्हां 60 रखंदो, पोइ छा रखंदो? 90 रखंदो। हाणे अॻिते सिंपल कैलकुलेशन आहे, तव्हांखे ख़बर आहे 0 0 सां कटिजी वेंदो। ठीकु आहे, 3 जो खोड़ो हिन ते, 3 जो खोड़ो 2 दफ़ा, ऐं हिन ते घणा दफ़ा वेंदो? 3 दफ़ा वेंदो। हे 2 दफ़ा ऐं हिन ते 3 दफ़ा वेंदो। ठीकु आहे, हिते हे 0 0 सां कटिजी वियो। चइनि जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो ऐं हिन ते 20 ते घणा दफ़ा?
5 दफ़ा कटे सटे 5 दरमियान 2 बचंदो 5 × 10 ऐं हेठों घणो बचंदो 1 टकाई 3 ठीकु आहे। हाणे छा थी वियो x/12 मल्टीप्लाइड बाय 10 सॉरी बराबर हिकिड़ो मिनट मां पेन चेंज कयां। x इज़ इक्वल टू मां हिनखे हिते ठाहे लिखां x/12 इज़ इक्वल टू 10/3। हाणे जेको 12 आहे इहो डिवीजन में आहे, इहो हेॾे वञी छा थी वेंदो मल्टीप्लाए थी वेंदो। हे 12 3 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो हिन ते 4 दफ़ा सो कटे सटे x इज़ इक्वल टू हाणे जेको आहे सो 10 खे 4 सां ज़रब कंदासीं 40 थी वेंदो। सो x जो वैल्यू अची वियो 40। इन जो मतिलबु आहे जेकॾहिं 60 माण्हू 40 किलो खंडु 40 किलोनि जो या मण जो बोटो हुयो उहो 12 ॾींहं हले पियो। हाणे माण्हू वधी विया ठीकु आहे, त खंडु बि उन सां गॾु वधी वई आहे घणी 200 किलो थी वई आहे, माना 5 मण थी वई आहे। त उहो केतिरा ॾींहं हलंदी, त उहो हिते असांजो जवाबु अची वियो 40। हाणे अचो त किताब में चेक कयूं त छा असांजो जवाबु सही आयो आहे। हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था पिया इहो क्वेश्चन नंबर कहिड़ो हुयो 5 हुयो 4.1 जो 5 ॾिसो चेक कयूं। 4.1 जो 5 हे साईं तव्हांजो 4.1 जो 5 हे ॾिसी सघो था पिया 40 ॾींहं ठीकु आहे। इन जो मतिलबु असां जवाबु बिल्कुलु सही कढियो आहे। हाणे हिन कंपाउंड प्रोपोर्शन में सभिनि में जेको इम्पोर्टेंट टॉपिक इम्पोर्टेंट जेको स्टेप हूंदो आहे उहो सिर्फ़ु हूंदो आहे सिधी ऐं उबती निस्बत जी जेको आहे सो सुञाण करणु। उनजे लाइ जीअं मां तव्हांखे चयुमि त जॾहिं बि ॿिनि शयुनि खे भेट कयो जंहिंमें एक्स हूंदी आहे उन सां भेट कबी आहे त हिकिड़ी शइ कॉन्स्टेंट करे छॾियो। जीअं ॾिसो माण्हुनि जी मां भेट कयां पियो न, हाणे खंडु खे मां कॉन्स्टेंट करे छॾियो, खंडु खे घणो करे छॾियो हिकु बोटो, माना मण जो बोटो हुयो। मां चवां पियो 60 माण्हू मण जो बोटो 12 ॾींहंनि में खपाइनि पिया, हाणे माण्हू 90 थी विया, बोटो त उहो साॻियो ई आहे। हाणे त पॉसिबल न आहे न। मिसाल था वठूं त 9 माण्हू हुजनि, हिकिड़ी देॻ घुराईसीं उनखे खाइण में कलाकु लॻाइनि पिया, वरी मां ॿी देॻ घुराई, हाणे माण्हू वधाए छॾिया 9 में 12 करे छॾिया, त छा थींदो टाइम केतिरो लॻंदो कलाकु लॻंदो या घटि लॻंदो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे घटि लॻंदो। माण्हू वधी विया ठीकु आहे, माण्हू छा थी विया वधी विया 9 में 12 थी विया, त देॻ हूअं कलाक में खपे पई हाणे अधु या मुने कलाक में खपी वेंदी। सो इहो हूंदो आहे जॾहिं बि तव्हां ॿिनि शयुनि खे भेट कयो त टीं शइ खे कॉन्स्टेंट कंसीडर कयो। हाणे जॾहिं मां हिननि ॿिनि शयुनि जी भेट कयां पियो त माण्हू मां कॉन्स्टेंट कंसीडर कया। मिसाल मां चयो असांजे घर जा भाती आहिनि 8, 40 किलो खंडु आई उहा 12 ॾींहं हली वई। हाणे भाती साॻा ई आहिनि पर खंडु वधी वई आहे 200 किलो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे वधीक ॾींहं हलंदी न, छो माण्हू त ओतिरा ई आहिनि, खंडु वधी वई आहे। सो इहो हूंदो आहे कंपेरिज़न। जेतिरी तव्हां प्रैक्टिस कंदो ओतिरो तव्हांखे कैलकुलेशन में आसानी थींदी। हाणे तव्हां हितां हाणे जीअं इहो वीडियो तव्हांखे मौसूल थिए, पूरो लेक्चर ॾिसण खां पोइ तव्हां मूंखे कहिड़ो करे ॾेखारींदो 4.1 ते हलूं था, हिकिड़ो तव्हां मूंखे हाणे ई करे ॾेखारियो पोइ जीअं वरी अॻिते हलूं। हाणे ॾिसो तव्हांजे मथां आहे, जेतिरो तव्हांजे तरफ़ो रिस्पॉन्स जल्दी ईंदो ओतिरो पाण अॻिते क्विकली हलंदासीं। तव्हां हाणे मूंखे करे ॾेखारियो, अलाह तव्हांखे नेकी ॾे। क्वेश्चन नंबर 3 ठीकु आहे। हाणे 6 मीटर ड्रैग, यानी हिन में 3 शयुनि जी भेट थियल आहे, ड्रैग, वेकर ऐं क़ीमत ठीकु आहे। तव्हां लिखी वेंदो ड्रैग, वेकर ऐं क़ीमत भरे वेंदो, उनखां पोइ उन टिनि जो पाण में कंपेरिज़न कंदो। थी सघे थो तव्हांखां ग़लती थी वञे ठीकु आहे, को इशू न आहे। हाणे हे एग्ज़ाम त न आहे न, एग्ज़ाम खां पहिरियों ग़लती करे वठो उहो भलो आहे, हिते ग़लती कंदो सिखी वेंदो त पेपर में इनशाला तव्हां खां ग़लती न थींदी। तव्हां इहो सॉल्व करे ॾेखारियो त मां चांहि पी वठां।